आखिरी वासी नौजवान ॻोठ बिरमशहर जो आसिफ शहर जो कमंद जे फसल में लाश मिलियो ऐं लाश गिरियल सड़ियल हालत में मिलियो। उन खां पोइ उनजी जेको गलो भी कपियल हुयो। उन खां सवाइ उन जिस्म में कीड़ा पइजी विया, जंहिंखां पोइ उनखे पोस्टमार्टम लाइ खणी वई पक्का चांग अस्पताल मुंतकिल कयो वियो। उते भी जेका पोस्टमार्टम देरि कई वई ऐं हिन महिल ताईं केतिरा ॾींहं गुज़रण बावजूद उनजे कातलनि जो पतो न पइजी सघियो आहे। जिन जेके वारिस आहिनि सरापा एहतजाज आहिनि। असां मौजूदु आहियूं अॼु उन मक़तूल आसिफ शहर जे घर में, उनजे पीमा सां, उनजे माइटनि माइटनि सां, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। आसिफ असांजो पुटु सूमर खां गुम थियल, उनखे क़त्लु कयो वियो। उनखे सफ़ा बेदर्दी सां, नाहक सां, ज़ुल्म सां उनखे क़त्लु कयो वियो आहे। उनजी का असां सां हमदर्दी कंहिं को बि कोन थो असां ग़रीबनि सां करे सघे। असां मिसकीन माण्हू, मज़ूर माण्हू, असांजो कमाइण वारो बचिड़ो नंढड़ो इहो असां सां नाहक लॻो पियो आहे। का ख़बर नथी चार मिले। होॾे मज़ूरी ते वेंदो हो, उते मज़ूरी कंदो हो, ॿेली बीठल हो, हुनजो माल चारींदो हो। सुबुह सां गुम थी वियो त खजी वियो, रस्ते वेंदे खजी वियो। इहा ख़बर न आहे त काॾे वियो। मालकनि जो माण्हू हिकु ॿी बजे आयो, अची चई त चई छोकिरो न आयो आहे बाबा, इहो सुबुह सां त हाणे निकिरी आयो आहे। कंहिं कमंद मंझि उछलाए लाश फिटी करे हा मारे, अलाए कहिड़नि आज़ाबनि सां मारियो, जंहिंजूं ॿाहां बि भॻऊं, आङुरियूं हथनि जूं ॾोॾियूं बि भॻऊं, मथे जो पासो बि कूड़ियूं, ॾाढ़ी छपर जो बि कूड़ियूं। ऐं जीअं कंहिं शइ खे बेदर्दी सां सीर ॾिजे, हुननि जूं पासीरियूं हथ सभु भॻल हा। कंहिं जेको आहे मैयत जो असां ॾिसी करे एॾो परेशान थियासीं, जंहिंजी हाजत न चयोसीं त हेॾो बेदर्दी जो हिन सां ज़ुल्म छाजे लाइ थियो वियो आहे। कहिड़ी हिन सां एॾी का हिन कंहिंसां कई आहे तकलीफ़ या छा, उहा असांखे ॿुधाइण वॾा वेठा हुआसीं। अहिड़ी बेदर्दी सां हुनजो क़त्लु कयो वियो आहे। असां नंढा नंढा बच्चा वठी असां रोड ते क़ुर शरीफ़ खणी रोड ब्लॉक कंदासीं। असांजी हुकूमत कंहिं बि कान ॿुधी आहे। असां सां वधि में वधि नाजाइज़ी थियल आहे। असां क़ुर खां सवाइ असां वञी रोड ते वेंदासीं, असांजी हुकूमत कान ॿुधी आहे। दोस्तारो मज़दूरी कंदो, मज़दूरी खाईंदा हुआसीं। हुते न साधड़ो हूंदो, हुनखे का ख़बर कान्हे। हाणे असांजो जिते बि आवाज़ पुॼे, हुकूमत आहे अबो मड़े असांजी अदालत करे क़ुर जे सदके, न त असां चई अञा अॻिते असां वेंदासीं। नाहक थियल आहे, असांजे भाइटे सां ज़ुल्म थियल आहे, क़त्लु थियल आहे। हुनखे जीत पहुची आहे, हुनजा वार जेको आहे कतरिया विया आहिनि या कूड़िया विया आहिनि, ऐं मुछ कटी पई आहे, ॾाढ़ी जो हिकिड़ो पासो कटियो पियो आहे, ऐं कंधु लथो पियो आहे। हितां वियो आहे सुबुह जो सूमर जे ॾींहुं, अंगारे जे ॾींहुं शाम जो 5 बजे असांखे खून अची वियो आहे। बेगुनाह आहे, बेकसूर आहे, हुनजो को बि कसूर न आहे। अदा ख़ुदा जे वास्ते मदद कयो, जेको पुॼी सघे मदद कयो। हे ॾाढो करे हितां विया आहिनि वठी, एॾे वियो आहे त ओॾो लाशो मुंहिंजो मोटियो आहे, मां सही सलामत न पहुतो आहे। मुंहिंजे तां ॾाढनि ॾाढो कयो आहे। हिते कुई उछले आहिनि कमंद में। इहो हक़ अदालत करे मुंहिंजो खून उतारे, मां पंहिंजी क़ुर लोॼूं ॿधियूं पंहिंजी लोॼां, मुंहिंजो क़ुर वारो कर, मूंखे कातल कपिड़े ॾिजे, मुंहिंजे बचे जा दुश्मन चाहनि, मूंखे इहे कढी ज़ाहिर करे ॾे। अंगार ते हिते लाशो फिटी करे राति अलाए कंहिं राति चई मां त फिटी करे विया लाशो, त उन में छोकिरियो ते उन लाशे खे कीड़ा पइजी विया, ऐं निड़ी से सॼी कपियोसि, कनु कपियोसि, ऐं बेदर्दी करे हथ खां ॿाहिरि, हथ आङुरियूं भॻऊं बेदर्दी खां ॿाहिरि, ऐं टोटियूं लाशे खणण का केरु कोन हुजे। घर में मौजूदु मक़तूल आसिफ शहर जे वालदेन जूं मिटनि माइटनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असांजो नौजवान बेगुनाह कुठो वियो आहे, उनखे बेदर्दी सां मारियो वियो आहे, इंसानियत सो तशदुद करे उनखे क़त्लु कयो वियो आहे। ऐं असां सां केर बि मदद करण लाइ तयारु न आहे। पुलिस बि रवायती सिर्फ़ु असांखां नाला घुरी रही आहे, असांखे चई रहिया तव्हां काथा जो नाला ॾियो, त असां कंहिं ते कंहिंजा नाला ॾियूं। सभु असांजा हिते रिश्तेदार मिट माइट आहिनि, असां कंहिं ते शक था कयूं, असांजो कंहिं ते बि शक न आहे। असांजी जेका गुज़ारिश आहे त पुलिस पंहिंजी मदद पाण तहत कार्रवाई करे। असां हुनजी कार्रवाई में का बि रंडक न विझंदासीं, जांच में का बि जेका मुदाख़िल न कंदासीं। पुलिस जंहिंखे गिरफ़्तार करे थी, जंहिंखे पकिड़े थी, असां हुन में का बि रोक टोक न कंदासीं। असांखे सिर्फ़ु पंहिंजे पुट जे कातलनि जी निशानदेही खपे, पोइ पुलिस चाहे कंहिंखे बि गिरफ़्तार करे। टाइम न्यूज़ टीम सां गॾु सागर अमीर हैदर, अखरी चौधरी।